ख़तरनाक जंग लॻण वारे ॿिन्ही मुल्कनि खे साहु करायो, उनखे पाकिस्तान खे एप्रीशिएट था कयूं। जेको कंहिं न करे सघियो आहे मुल्क जेको पाकिस्तान कयो आहे। पाकिस्तान जिंदाबाद। जेको पाकिस्तान किरदारु अदा कयो आहे उनखे असां सलाम था कयूं। असां पाकिस्तान खे पहिरियां सलाम था कयूं, जंहिं हीउ एॾो वॾो मुआहदो कयो, हिकिड़ी वॾी ख़तरनाक जंग लॻण वारे ॿिन्ही मुल्कनि खे मिलाए करे पाण में हिकिड़ो ठाहु करायो, उनखे पाकिस्तान खे एप्रीशिएट था कयूं। इन मुआहदे खां पोइ इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जी जेका महांगाई आहे उन ते कंट्रोल थींदो ऐं पाकिस्तान वॾो क़दम खयो आहे। दुनिया खे ॾेखारियो अथई त पाकिस्तान हिकिड़ो अमन पसंद मुल्क आहे ऐं पाकिस्तान अमन थो चाहे। अमेरिका ऐं ईरान जी जेका बि पाण में ट्रसल हले पियो, उन में जेको पाकिस्तान किरदारु अदा कयो आहे उनखे असां सलाम था कयूं पाकिस्तान खे। ऐं अमेरिका ऐं ईरान खे टेबल टॉक ते विहारण में पाकिस्तान जो बल्कि पूरी दुनिया वर्ल्ड जो मुफ़ाद ऐं फ़ाइदो थींदो। कहिड़ो त गुरबत महांगीअ ते कंट्रोल थींदो ऐं अमुन थींदो। इहो जेको पाकिस्तान जे आर्मीअ सवण कयो आहे इन्हनि खे गॾु विहारे टेबल टॉक में, इन में तमामु असां पाकिस्तान पूरी वर्ल्ड में मक़बूल ऐं मशहूरु ऐं ताक़तवर मुल्क सॾियो वेंदो ऐं आहे। आईंदा बि अहिड़ो ई जेके बि किरदार थींदा इंशाअल्लाह पाकिस्तान उते मक़बूल तरीन लीड करे ऐं पाण में मुसलत कराईंदो। असां पाकिस्तान ज़िंदाबाद चवंदासीं। पाकिस्तान जेको इहो ठाह करायो आहे अमेरिका ऐं ईरान जो, तव्हां ॾिसो पिया पई त केतिरी हिन में खूनरेज़ी थी, केतिरो ईरान नुक़सानु पियो, अमेरिका खे पियो। पाकिस्तान खे जेको आहे दुनिया जो मञियल मुल्क आहे, जंहिं माना एॾो वॾो किरदारु अदा कयो आहे जो अमेरिका खे ऐं ईरान खे ठाहियो अथई। ठहण सां इहो फ़ाइदो पवंदो, हिकु तेल में फ़ाइदो पवंदो आवाम खे, ऐं जेको आहे खूनरेज़ी ख़तमु थींदी, अवाम जी भलाई थींदी। ऐं पाकिस्तान जो अमल इहो स्वराज जेको आहे सो तमामु बहितरीनु अमल थियो आहे, जेको कंहिं न करे सघियो आहे मुल्क जेको पाकिस्तान कयो आहे। पाकिस्तान खे जस्ट पेश करे थो। पाकिस्तान जिंदाबाद।